हर साल जीअं हिन साल बि म्यूनसिपल ख़ैरपुर में सिंगार वर्कर्स एसोसिएशन तरफ़ां इलेक्शन कराई वेंदी आहे, जंहिंमें उहे चूंडियल उमेदवार पंहिंजे मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ जिदोजहद कंदा आहिनि। हिन वक़्तु असां वटि टिनी पैनलनि मां हिकु पैनल अवामी ख़िदमतगार पैनल आहे, जंहिंजो सदर मोहम्मद रज़ा शेख आहे। उन सां अचो त ॻाल्हि ॿोल करियूं। पंहिंजे पीरियड में जेके फोत थी विया ड्यूटी दौरान उन्हनि जा बचा असां 15-16 बहाल करायासीं। कुझु रिटायरनि माण्हुनि खे असां 5-6 करोड़ रुपया रिटायरनि जा पैसा बि वठी ॾिना हुआसीं। कुझु मुलाज़िम अहिड़ा हुया जेके 12,000 पघार खणंदा, अॼु उन्हनि खे असां 19,000 पघार बि खणायूं था पिया। अञा कुझु मसइला रहियल आहिनि असांजा, जिन जे लाइ असांजी जदोजहद हले थी पई। ऐं मुख़्तलिफ़ हिकिड़ा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि मुलाज़िमनि तरफ़ां त असांजो कमु सही नमूने सां नथो थिए, छो त उन्हनि जे वर्दियुनि जा ऐं डिफरेंस जा मुख़्तलिफ़ पघारुनि जा पैसा मद में रहियल आहिनि। जॾहिं त उन जे लाइ यूनियन जो कहिड़ो लाइमल आहे, या ईंदड़ वक़्त में तव्हां छा कंदव? उन्हनि जे लाइ असां इंतिज़ामिया खे बार बार आगाह कंदा रहियासीं। जीअं साईं अमजद शाह जो पीरियड आयो, असांखे यकीन दिलायूं, वॾियूं करायूं वयूं त तव्हांखे हर हक़ूक़ जेको बि आहे तव्हांखे ॾिना वेंदा, लेकिन असांखे इलाही हक़ूक़ साईं अमजद शाह जे दौर में न मिलिया आहिनि। ऐं हिन साॻे ई पैनल जो जनरल सेक्रेटरी जो जेको उमेदवारु आहे नवाज़ अली जुमाणी, उहे बि असां सां गॾु आहिनि। ऐं अचो त उन्हनि खां पुछा कयूं त उन्हनि मुलाज़िमनि जे मसइलनि जे लाइ त कुझु कोशिशूं वरितियूं आहिनि, पर शहर जे मसइलनि जे लाइ बि उन्हनि के कोशिशूं वरितियूं आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त मां उन चैनल जो थोराइतो आहे जीअं पंहिंजो टाइम ॾिनो। असांजी पहिरीं प्रायोरिटी हुई जेके असां मुलाज़िमनि जे कमनि जे लाइ, ऐं असां सां गॾोगॾु शहरनि जो बि वॾो फ़र्क़ु थिए थो। असां सां गॾोगॾु शहरी हलंदा त असांजो बि हलंदा। जीअं असांजो सैनिटेशन ब्रांच आहे, इंक्रोचमेंट ब्रांच आहे, उहो शहरनि सां जेको आहे सो घणो वाबस्ता आहे। जेसीं ताईं असां शहरी गॾु असां हलंदा, इनशा ताला असां शहर खे बि साफ़ु सुथिरो कंदासीं ऐं इंक्रोचमेंट बि असां हटाए। अल्हम्दुलिल्लाह घणो रिज़ल्ट आयो आहे। ईअं न आहे त सफ़ाई बि सुथराई सुठी बि हले पई ऐं इंक्रोचमेंट बि इलाही हटी रही आहे। ऐं इन सां गॾोगॾु असां अल्ट्रा ब्रांच जा जेके क्लार्क अपग्रेड न थिया हुआ, उनखे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो सिंध गवर्नमेंट ऐं हाई कोर्ट कराची उनखे अपग्रेड कयो। 25 मां 11 ग्रेड में उनखे असां पंहिंजा प्रमोशन्स वठी ॾिना हुआसीं। अपग्रेड में जेके असांजा PC हुई, अल्ट्रा हुई ऐं ॿिया जेके बि हुया ब्रांचूं, उन में जेके असां गॾु इहो खणी हलिया आहियूं पंहिंजे पीरियड में। ऐं इन सां गॾोगॾु असांजा जेके बेवाउनि जा जेके मुलाज़िम जा सदर साहब ॿुधायो त तक़रीबन 12-13 माण्हू जेके असां डिसीज़ कोडा में छोकिरनि खे खणायोसीं, ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि खे पैसा बि फिनांशियल असिस्टेंट बि ऐं प्लस में ग्रेजुएटी बि वठी ॾिनीसीं। ऐं उन सां गॾोगॾु असां जेके हाणे जेको मंशूर आहे असांजी वर्दी रहियल आहे 3 सालनि जी, अल्हम्दुलिल्लाह सभिनि भाइरनि जे ताउन सां, शहरनि जे ताउन सां ऐं सहाफ़ी वारनि जे ख़ासि करे असांजो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे पंहिंजो प्रेस जो। असांखे जेको प्रीवियस जेको पीरियड रहियो, मां तमामु इन प्रेस जे सदर ऐं नुमाइंदनि जो थोराइतो आहियां, जंहिं असां सां वॾो ताउन कयो। ऐं हाणे बि मां उमेदु थो कयां त असांखे जेको आहे पंहिंजो प्रेस वधि में वधि ताउन कंदी, छो त असांजो हक़ु आहे, असांजो राइट आहे। ऐं प्रेस वारा असांजो जेको सचो कलम खणी हलंदा आहिनि, उन जेको सचो कलम जेको न असांखे वॾो फ़ाइदो ॾिनो आहे। मां तमामु थोराइतो आहियां। इन सां गॾोगॾु आम शहर में चौबोल आहे त म्यूनसिपल जा मुलाज़िम उहे यूनियन जे या ऑफिसरनि जे सपोर्ट जे करे ड्यूटियूं घटि था कनि, या केतिरा ई वीज़ा ते वियल आहिनि। मां अॻूणे सदर खां पुछा कंदुसि, जेको हिन वक़्तु वरी उमेदवारु आहे, त तव्हां जेको आहे सो इन्हनि मुलाज़िमनि जे लाइ छा कंदो, ऐं शहर में सफ़ाई सुथराई ऐं पार्कुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ हवालनि सां मुलाज़िमनि में कहिड़ो किरदारु अदा कंदो? बिस्मिल्लाह रहमान। उन में सर इहो आहे त जेके इंचार्ज रखनि था पिया, उहो अगरि उन्हनि ते कंट्रोल कनि, ड्यूटी ते बिल्कुलु कनि, त उहो कोई बि मुलाज़िम असांजो शार्ट नथो थी सघे। बाक़ी हाणे उन्हनि खे छॾण वारा बि उहे इंचार्ज ई आहिनि जेके उन्हनि खे छॾे था ॾियनि। पोइ हिते उहा शिकायत थिए थी शहरनि में, जिन जे करे असां इंतिज़ामिया खे बार बार चवंदा आहियूं, बाबा चेंजिंग कंदा रहियो माण्हू, त जीअं शहर में सुधारो अचे। हिकु त जेको वेहे थो उहो उतो हटण जो नालो ई नथो खणे पियो, जिन जे करे इहो सॼो किराए थिए थो पियो। महिरबानी करे अञा बि चवंदासीं त शहर जी ख़िदमत जे लाइ असां ॾींहुं राति शहरनि सां ॿधल रहंदासीं, छो जो असांजो पैनल ई ख़िदमतगार। इलेक्शन कमिश्नर जेको जोड़ियो वियो आहे सिंध सिंगार वर्कर्स यूनियन तरफ़ां,
सो उन जे इलेक्शन कमिश्नर लाला अख्तर पठान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इलेक्शन जो माहौल कीअं थी रहियो आहे, उन में केतिरा पैनल पार्टिसिपेट कनि था ऐं उहा इलेक्शन कॾहिं आहे। सर असांजी इलेक्शन स्टाफ जी सर 22 तारीख़ साईं ख़मीस ॾींहुं थींदी। इन में 3 पैनल असां आया आहिनि साम्हूं ऐं इलेक्शन में इंशाल्लाह माहौल बहितर थो हले असांजो, कहिड़ी का बि अफ़रा तफ़री अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ऐं इलेक्शन कॾहिं आहे साईं? इलेक्शन 22 तारीख़ सर। ऐं उन जो तरीक़ेकार कहिड़ो हूंदो? तरीक़ेकार यूजली जीअं हलंदी आहे इंशाल्लाह फेवर थींदी ऐं यानी कंहिं बि क़िस्म जी कंहिंजी बि असां जेका इनोवेशन न कंदासीं त का जेका जेको बि कोई न थी सघंदी कंहिंजी बि, असां बिल्कुलु फेयर कंदासीं, फेयर एंड फ्री कराईंदासीं। तमामु सुठो, महिरबानी। नाज़रीन, शहबाज़ पैनल जो उम्मीदवार आमिर पुरपोटो जेको अॻु में यूनियन जो सदर बि रहियो आहे ऐं हिन सां गॾोगॾु हिन वक़्तु जेका इलेक्शन थिए पई उन जो सदारत जो उम्मीदवार आहे। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त उहे कहिड़ो प्रोग्राम खणी निकिता आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम, तव्हांजी महिरबानी। भाईजान, मां अॻु में यूनियन जो जनरल सेक्रेटरी बि रहियो आहियां ऐं प्रेसिडेंट बि रहियो आहियां ऐं काफ़ी 22-23 नौकरियूं असां डिसीज़ कोटा ते फ़ौरन पंहिंजे स्टाफ खे वठी ॾिनियूं हुयूं। सेनाटी मूजिबि जिन जा जाइज़ पंहिंजा प्रमोशन हुया उहे बि कराया हुआसीं। ग्रेजुएटी जेके बि यूनिफॉर्म थियो, स्कॉलरशिप थी, उहा असां पंहिंजी टेन्यूर में वरिती हुईसीं। उन खां पोइ दोस्त ऑफिस जा गॾिजी आया, चई हाणे असांखे मौक़ो ॾियो त असां पंहिंजी यूनियन हलायूं। 2 साल उन्हनि खे ॾिनासीं, आराम सां इज़त सां खटी बि आया ऐं मेजॉरिटी ते खटी आया, 300 वोटनि जी नीड ते खटी आया। पोइ बि दोस्त को कमु न करे सघिया। पोइ पंहिंजे ऑफिस जे स्टाफ, लोअर स्टाफ, हेड ऑफ ब्रांचुनि जे चवण ते त साईं अचो असां ॾुतड़िजी विया आहियूं, असां मुलाज़िम जी इज़त न आहे, असां इदारे जी इज़त न आहे, असां शहर जी ख़िदमत था कयूं, हर उहो कमु असां था कयूं जेको कोई बि न करे। नालियुनि मिलाइण थियो, सेवरेज लाइन में अंदरि टुबियुनि ताईं बि ॾींदा आहिनि, पर पोइ बि असांजी मुलाज़िम जी इज़त न आहे। उन सिलसिले में असां पंहिंजे मुलाज़िमनि जी सभ खां पहिरियों इज़त कराइण आया आहियूं ऐं इज़त सां गॾोगॾु असां पंहिंजे शहर जी मुंहिंजे पैनल जे जेके बि मेंबर आहिनि या मुंहिंजा जेके हिमायती हूंदा या असां खटी आयासीं, उमेदु आहे खटण जी। जीअं असां खटी आयासीं त असां सभ खां अॻु में पंहिंजे स्टाफ खे इहा शइ चवंदासीं, पंहिंजो शहर साफ़ु सुथरो रखो, पंहिंजे शहर खे सिंगारियो। बाक़ी जेके तव्हांजा जाइज़ मसइला आहिनि इंशाल्लाह असां उहे चेयरमैन साहिब खां, CMO साहिब खां जी ज़रूरत पई त असां साईं कैमल शाह साहिब खां, अदीजन खां बि असां पंहिंजा हक़ रिक्वेस्ट करे बि वठंदासीं ऐं इंशाल्लाह पंहिंजे मुलाज़िमनि खे अकेलो न छॾींदासीं। हर 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 लिहाज़ सां असां पंहिंजे मुलाज़िमनि सां गॾु हूंदासीं। उमूमन जेको आहे सो हिते जेके ख़ासि तौर ते मसइला रहिया आहिनि म्यूनसिपल में मुलाज़िमनि जा, जिन में एॾो कमु कंदड़ माण्हुनि खे वक़्त सिर पघारूं नथियूं मिलनि, उन्हनि जे डिफरेंस जा मसइला हल नथा थियनि, उन्हनि खे वर्दियूं नथियूं मिलनि, तव्हां उन जे बारे में छा चवंदो त उन्हनि खे कहिड़े नमूने सां इहो कमु कराए ॾींदो? क़िबला साईं, 2014 में मां प्रेसिडेंट हुयुमि। डॉक्टर ज़ीशान असांजो एडमिनिस्ट्रेटर हुयो, सुठा हुन सां तालुकात हुया, पर जिन में मुलाज़िमनि जे हक़नि जी ॻाल्हि थी त मां डॉक्टर ज़ीशान खे पोइ ते करे पंहिंजे स्टाफ खे तरजीह ॾेई ऐं मां स्ट्राइक कराई हुयमि। तेसि ताईं असां स्ट्राइक तो न थियासीं जेसि ताईं हुन असांजो यूनिफॉर्म ऐं स्कॉलरशिप उते थॾे ते चेक कढी ऐं असांखे अदा न कई। उन खां पोइ दोस्तनि जे हवाले हुई हर शइ, कुझु फाइनेंशियली मसइला बि थींदा आहिनि मथां जा, पर इंशाल्लाह हाणे अहिड़ी काई बि शइ न थींदी। असां पंहिंजा हक़ पंहिंजे चेयरमैन साहिब खां रिक्वेस्ट करे बि वठंदासीं, रुसी बि वठंदासीं, जहिड़ो करे बि वठंदासीं, प्यार में ॿाहूं ॿधी बि वठंदासीं। उमूमन माना इहो यूनियननि ते इहो इल्ज़ाम रहियो आहे त यूनियन जे हुजण जे करे उन्हनि जा सपोर्ट वारा मुलाज़िम ड्यूटियूं नथा कनि, ऐं तव्हां उन जे बारे में छा चवंदो? सर, मुंहिंजा जेके बि वोटर हूंदा या सपोर्टर हूंदा, मां तव्हांजे प्लेटफॉर्म तां मां सरेआम उन्हनि खे चवां थो त अवल ड्यूटी पंहिंजी पाबंदी सां कंदो। ड्यूटी चोर जेको हूंदो असांजो उन सां वास्तो न हूंदो, जेको ड्यूटी पंहिंजे फ़र्शनासी सां कंदो उन जे लाइ असांजी जान बि हाज़िर आहे। सेक्रेटरी जो उम्मीदवार एजाज़ अली मरी असां सां गॾु मौजूदु आहे। असांखे हिन पुछंदासीं त तव्हां यूनियन जे लाइ कहिड़ो तरीक़ेकार अख़्तियार कयो आहे ऐं इलेक्शन कमीशन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां तव्हांजे प्लेटफार्म तां इहो अर्ज़ु कंदासीं त जेके बि मुलाज़िमनि जा मसइला जाइज़ हूंदा असां बिल्कुलु उन्हनि दोस्तनि खे वठी ॾींदासीं। बाक़ी जेको ड्यूटी न कंदो असां हुन सां गॾु न हूंदासीं, छो जो ड्यूटी न कंदो त असां ईंदो बि न।
बाक़ी जेके बि उन्हनि जा जाइज़ मसइला हूंदा, वर्दी आहे, स्कॉलरशिप आहे, पघार आहे, असां नंढा मुलाज़िम आहियूं, असांजा कम बि इहे ई आहिनि। त भाई 3-4 शयूं आहिनि, ग्रेजुएटी आहे, इहा असांखे मिलणु खपे, असांजो हक़ु आहे। प्रोमोशन आहे जाइज़, जंहिंजो बि हक़ु हूंदो इनशाला उनखे ॾियाराईंदासीं। इहो असांजो उन्हनि भाइरनि सां वाइदो आहे। अॻु में बि असां वठी ॾिना आहिनि, कपिड़ा बि वठी ॾिना आहिनि, स्कॉलरशिप बि वठी ॾिनी आहे, ऐं साईंजनि सां गॾु असां रहिया आहियूं। अॻु में बि आमिर ख़ान सां, हाणे बि असां आमिर ख़ान सां गॾु आहियूं। असांजो भाइरनि सां साथ रहंदो, असांजो आमिर ख़ान सां साथ रहंदो। इनशाला असां साईं चेयरमैन साहिब खे हेठि वेही करे बि असां साईं खां मसइला हल कराईंदा। इलेक्शन कमिश्नर जेको अव्हां जो ठहियो आहे, छा अव्हां जो उन इलेक्शन कमेटीअ ते एतमाद आहे? बिल्कुलु आहे, से असांजो चङो माण्हू आहे, ऐं जेको आहे सो ऑफिस पीरियड बि आहे, इज़त भरियो माण्हू आहे। असां हुन में राज़ी आहियूं, ऐं इलेक्शन साफ़ सुथरी कराईंदो, हुन में का बि जेका कोताही न कंदो। महिरबानी। जो अॻुवाण जो उमेदवार जेको आहे उहो शाह मोहम्मद फुलपोटो आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे म्यूनसिपल जे जेके वर्कर आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़ो प्रोग्राम खणी निकिता आहिनि। अस्सलाम वालेकुम भाइरनि खे सभिनी खे भलीकार चवां थो, ऐं जेके आया आहिनि आयल महिमान उन्हनि खे बि भलीकार चवां थो। असांजो प्रोग्राम इहो ई आहे त अॼु ॾींहं ताईं असांखे का बि शइ अहिड़ी का न मिली आहे, असांजूं वर्दियूं या पैसा या ॿारनि जा स्कॉलरशिप रही पई आहे। जेके ग़रीब मुलाज़िम रिटायर थियनि था, हिन म्यूनसिपल मां को बि अहिड़ो न थियो आहे, सभु चरिया थी रिटायर थिया आहिनि, कंहिंखे का बि शइ कोन थी मिले। 19 करोड़ तक़रीबन रहिजी विया आहिनि। जेके असांजा इंतिज़ामी आहिनि से पंहिंजे ख़ातिर रुगो चुप कयूं वेठा आहिनि, पंहिंजा पेट भरियूं। असां कंहिं ग़रीब खे पोइ ते ॾिसण कोन था त मुलाज़िमनि जो हाल छा आहे। असां सभिनी खे भरपूर अपील कई वञे थी त मथे वज़ीर आला, वज़ीर आज़म ऐं सदर साहिबु सभिनी खे नेट वारनि खे सभिनी खे चऊं था त बरा महिरबानी करे इन्हनि खे हथु कयो वञे, असां ग़रीबनि जो हक़ु न खाइनि। इन्हनि ते वॾी वॾी पाबंदी कई वञे, जिन असांजा हक़ मारे करे ऐं पंहिंजे घरनि में रखिया आहिनि। शाह लतीफ़ पैनल जे ऑफिस सेक्रेटरीअ जो उमेदवार असां सां मौजूदु आहे, मुश्ताक परियो। उन्हनि खां पुछंदासीं त हिन वक़्तु जेका इलेक्शन थिए थी हुन जा जॾहिं त असांखे अंदाज़े मुताबिक़ ख़बर पई आहे त 900 खां वधीक मेंबर आहिनि, ऐं हिन वक़्तु जेका इलेक्शन थी रही आहे उहा तक़रीबन 450-500 माण्हू आहिनि। सो अव्हां हुन जे लाइ छा था चओ? ॻाल्हि इहा आहे त पोयनि पूरो साल थी वियो आहे हिन अॻिली बॉडीअ खे डिज़ॉल्व थींदे। उन खां बाद में असां सभिनी दोस्तनि खे सभिनी खे इहा ई कोशिशि कईसीं त बाबा पंहिंजी मेंबरशिप करायो। असां वटि हिकिड़ो लाइअमल हूंदो आहे मेंबरशिप जो। असां तक़रीबन 8 महीननि खां इन्हनि दोस्तनि ॾे वियासीं त बाबा पंहिंजो वोट जो हक़ु जेको आहे उहो पंहिंजो वठो, ऐं पंहिंजो 50 रुपए फीस रखी हुई उनजे इलेक्शन कमिश्नर। उन खां पोइ 450 माण्हुनि पंहिंजी माना फीस पियारे चुका आहिनि, कंहिं वधीक माण्हू कोन पियारियूं। आख़िर जो टाइम गुज़रियो, इलेक्शन कमिश्नर ठही वई, टाइम इलेक्शन जो अचे बीठो आहे, अॼु ॾींहुं ताईं कंहिं दोस्तनि न पियारिया माना उनखे। जॾहिं त उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे वोट जे सही माना जी ख़बर न आहे त उन्हनि माण्हुनि खे असां छा चऊं। सो त जेके असां हिन वक़्तु इलेक्शन कमिश्नर साहिब खे बि या जेको असांजे म्यूनसिपल तरफ़ां मुक़ररु कयल आहे, असां उनखे बि इहा ॻाल्हि करे चुका आहियूं। असां ॿियनि दोस्तनि खे बि इन जी तरफ़ां आगाही त बाबा जेके पंहिंजो वोट जो पंहिंजो हक़ु इस्तेमालु नथा कनि त असां उनखे छा कयूं। इन जे करे असां इहो अर्ज़ु रखियो आहे त असां 450 वोटनि ते ई असां 432 वोटनि ते ई असां माना पंहिंजो इलेक्शन जो मुहिम हलायूं, ऐं असां इन्हनि ते ई वोट कर। तव्हां दोस्तनि जो मौक़िफ़ ॿुधो। कैमरामैन ज़ीशान मेमून सां गॾु सादिक सुमरो, सिटी न्यूज़, ख़ैरपुर।